काहिल जी क़बर बि ॿिया वालारे था वञनि। दोस्तो पीउ पुट गॾु शहर पे विया, जो खेनि वाट वारे मुक़ाम जे पासे में हिकिड़े वण वारी जाइ नज़र आई। पीउ पुट सां दिली इज़हार कंदे चयो त अबा जाइ ॾाढी भली आहे, मां मरां त मूंखे इते पूरजो। इन ये ॻाल्हि खे काफ़ी वक़्तु गुज़री वियो। हिकु ॾींहुं पुटु डोड़ंदो सहकंदो घर में आयो। माउ पुट खां पुछो, अबा ख़ैर त अथई, डुकंदो थो अची, केरु पुठियां पियो अथई छा? पुट वरंदी ॾिनसि, अमा ख़ैर ई त नाहे। माउ गिराटड़ी पाईंदे पुछियसि, नेठ अबा ख़बर त पवे, कहिड़ो कीसु थियो आहे, भाॼुड़ पई आहे छा? पुट सहकंदे माउ खे चयो त अमा मुक़ाम में जंहिं जाइ लाइ बाबा वसियत कई आहे त मूंखे इते पूरजो, असल ॻाल्हि इहा आहे त अॼु माण्हू उते ॿियो मुर्दो पिया पूरीनि। माउ चयसि त अबा मुठा त पिणे जी इन ये सुस्तीअ जे सबबु आहियूं, तॾहिं त चवंदा आहिनि न त काहिल जी क़बर बि ॿिया वालारे वेंदा आहिनि। मतिलब त केरु कंहिंजी क़बर में न पवंदो आहे, सुस्ती कंदड़ हर मैदान में हाराईंदो आहे। अॼु जो कमु सुभाणे ते न रखिजे। दोस्तो उमेद कजे थी त ही पहाको बि अव्हां खे ज़रूर पसंदि आयो हूंदो ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर बि कंदव।